खबर शामिल कंदासीं। कराची मां सिंधी मीडिया जे मुआशी रस्ते रोक बंद करियो। मिडास जे इनाम अकबर तरफ़ां सिंधी मीडिया जूं किरोड़े रहतूं रोकण खिलाफ़ सूमर ॾिहाड़े कराची प्रेस क्लब आड़ो रिथियल एहतजाज में सिंध जर्नलिस्ट काउंसिल तरफ़ां भरपूर शिरकत जो ऐलान कयो आहे। सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन तरफ़ां KTN जे ब्यूरो चीफ शकील सुमरो, सिंध टीवी जे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी, आवाज़ टीवी तरफ़ां नजीब नायक ऐं मेहरान टीवी जे ज़ुल्फ़कार तनियो ऐं कमर मेमुन तरफ़ां सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अॻवाननि सां मुलाक़ात करे सिंधी मीडिया जे मुआशी रस्ता रोक खिलाफ़ रिथियल एहतजाज में शिरकत जी दावत ॾिनी। जर्नलिस्ट काउंसिल तरफ़ां गाज़ी झंडी, रफ़ीक भुट्टो, मुकेश रूपतिया ऐं ॿियनि सिंधी मीडिया जी नुमाइंदगी कंदड़ वफ़द खे एहतजाज में भरपूर शिरकत जी ख़ातिरी कराई ऐं वाज़े कयो त सिंधी मीडिया जे मुआशी रस्ते रोक करण जो मतिलबु 5 करोड़ सिंधी वासियुनि जो गलो दॿाइण आहे ऐं सिंधी मीडिया सिंधी माण्हुनि जो हक़नि लाइ तहफ़्फ़ुज़ जो मज़बूत मोर्चो ऐं बेपोच माण्हुनि जो आवाज़ रही आहे। कंहिं बि सूरत में सिंधी मीडिया जो मुआशी क़त्ल आम बर्दाश्त न कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।